अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अब्दो। नाज़रीन आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र अचूं था मक़दाइन जी ख़ास ख़बरुनि ते। वाजिद ज़िया खे DGFIA जे उहिदे तां हटायो वियो। सनाउल्लाह अब्बासी नओं DGFIA मुक़ररु। वाजिद ज़िया खे नेशनल पुलिस फाउंडेशन मोकिलियो वियो। कमांडेंट FC मौज़म अंसारी KP जो नओं IG मुक़ररु। नोटिफिकेशन पधिरो। सिंध गवर्नमेंट ग्रैंड अलाइन जे सर ते मुख़्तलिफ़ ख़ातनि में कमु कंदड़ मुलाज़मनि जो कराची में प्रेस क्लब वारो एहतिजाजी धरणो। मुलाज़मनि पारां CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश। पुलिस ऐं मुज़ाहिरो कंदड़नि विच में चकरियूं छिकताण। मुलाज़मनि मुतालबो कयो आहे त पघारुनि में 50% इज़ाफ़ो करे ग्रुप इंश्योरेंस जी रक़म रिटायरमेंट वक़्तु अदा कई वञे ऐं मुलाज़मनि जे ॿारनि लाइ सन कोटा रखी वञे। वफ़ाक़ में सिंध जो केस विढ़ण जे लाइ असां वेठा आहियूं। सिंध में बद इंतज़ामी चोट छड़ियल आहे। सिंध में जेको वॾो करप्ट उनखे ओतिरो वॾो उहिदो मिलियल आहे। सिंध हुकूमत एहतसाब खां डिॼी रही आहे। पीपल्स पार्टी 13 सालनि दौरान को बि कमु नाहे कयो। वफ़ाक़ी हुकूमत सिंध लाइ केतिरा ई तरक़ियाती मनसूबा शुरू कया आहिनि। सिंध जा वज़ीर शाही तिर्ज़ सां रहनि पर अवाम ॾचे में आहे। वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा जी प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी हुकूमत रेती ट्रेन हादसे में फ़ौत थियलनि जे वारसनि लाइ 15 लख रुपया मुआवज़ो ऐं ज़ख़्मियुनि खे 50,000 खां 3 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान करे छॾियो। रेलवे वारे वज़ीर आज़म सवाती जो चवणु आहे त हादसे में 63 माण्हू फ़ौत ऐं 107 ॼणा ज़ख़्मी थिया। 20 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे, जिन मां 3 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणतीअ जोगी आहे। अॻु ई चई चुको आहियां त सखर वेझो रेलवे ट्रैक कमज़ोर आहे। रेलवे ट्रैक खे ठीकु करण लाइ असां वटि टेक्नोलॉजी न आहे। इमरान खान नैब चेयरमैन आहे। जंहिंखे चाहे उहिदो ॾिए, जंहिंखे चाहे हटाए छॾे। जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी जी एतिरी वॾी शाहिदी आई आहे। आज़ादाणी जांच थियणु घुरिजे। हीउ हिकु जज जो मामिलो न आहे। अदलिया खे सम्झणु घुरिजे। अदलिया खे अहिड़ा क़दम खणणु घुरिजनि त जीअं कंहिं बि जज खां को ग़लति फ़ैसिलो न वठी सघे। इदारनि खे सियासी इंतकाम जो निशानो बणाइण लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। इदारनि खे इस्तेमालु करण बाबति बशीर मेमण जो बयानु मौजूदु आहे। पीपल्स पार्टी हाणे PDM जो हिसो न रही आहे। हाणे PP जे मामलनि ते न ॻाल्हाइणु घुरिजे। PDM में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। सभिनी जो नज़रियो साॻियो आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हायो।